मुहर्रमुल हराम जो मुक़द्दस महीनो ईंदे ई हर तरफ़ या हुसैन जो सदाऊं बुलंद थियण लॻनि थियूं। इहो महीनो करबला जे शहीदनि जे लाज़वाल कुर्बानियुनि खे यादि करण जो आहे। उहे कुर्बानियूं जेके सदियुनि खां माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहिनि ऐं फ़िरके वारियत खां पाक रिवायतनि तहत यादि कयूं वञनि थियूं। मटियारीअ में बि इहा रिवायत अॼु ताईं क़ाइमु आहे। शिया मुस्लमाननि सां गॾु अहले सुन्नत जमायत ऐं मुहिबान अहले बैत गॾिजी इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदनि जानिसार साथियुनि खे भेटा पेश कनि था। इहो मिसाली इत्तेहाद ऐं मज़हबी हम आहंगी जो ख़ूबसूरत इज़हार आहे जेको मोहब्बत भाईचारे ऐं एहतराम ते ॿधल आहे। वधीक अचो त मटियारी वासनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हू पंहिंजा वीचार धरती टीवी न्यूज़ सां कीअं था वंडीनि। इंसान को बेदार तो होने ने दो, हर कौम पुकारेगी हमारे है हुसैन। सैयद शुहदा मखनूम करबला जो गम हर पासे जारी है। ख़ास तरह से असांजे शहर मटियारी में शिया सुन्नी को भी हो कॉन्सेप्ट ना है। असां वटि हिते सभु अमन ऐं भाईचारे सां गॾिजी जुलूसनि में असांजो शहर मटियारी जो शहर अल्हम्दुलिल्लाह मज़हबी बाहमी आहे। क़दीमी रवादारी अज़ादारी जे हवाले सां रही आहे असांजी ऐं तक़रीबन सभु मकतब फ़िक्र जा माण्हू असां रज़ादारी में गॾु हूंदा आहिनि। जुलूसनि में हुजनि, सबीलत हुजनि, न्याज़ में हुजनि, मजलिसनि में तक़रीबन अल्हम्दुलिल्लाह गॾु रहंदा आहिनि। ऐं मज़लूम करबला जो मैसेज बि इहो आहे त सभिनी जो हुसैन सभिनी जो आहे। हिते पहिरीं जेका आज़ादारी शुरू थी हुई उहा असांजे दरगाह खां शुरू थी। उहो ईअं थियो हो जो पहिरीं जॾहिं असांजे दरगाह जो वॾो ॾाढो साईं रुकनदीन शाह जिन तशरीफ़ लाया, पोइ साईं सखी हाशिम शाह जे अचण खां पोइ साईं सखी हाशिम शाह पहिरियों अलम शाह जे ओतारो मर्कज़ जेको आहे सॾिबो आहे अहले सुन्नत जो। असीं अहले सुन्नत अली वारा आहियूं, अहले सुन्नत अमन अमान सां हलंदा आहियूं। ऐं वॾी अहम ॻाल्हि इहा आहे त असांजे जेके मटियारी शहर में फ़िके जाफ़री जा जेके बि मोमिन हज़रात हींअर माशाअल्लाह अक्सरियत सां वधनि पिया, नॉलेज वठनि पिया, नौजवान माण्हू जेके आहे तारीख़ पढ़नि पिया, अलाह उन्हनि खे वधीक पढ़ाईअ जी ताक़त ॾिए त हू ॼाण रखनि त उहे बि असांजा भाइर आहिनि। कंहिंखे महसूसु न थींदो आहे त ही फ़िके जाफ़री जा आहिनि या ही अहले सुन्नत जा आहिनि। जिते 4 पिड़ गॾियल हिते शिया जा आहिनि त उते 20 पिड़नि खे जेके निगहबान या हिकिड़ी क़िस्म जो नज़रदार आहिनि उहे अहले सुन्नत वल जमात सां राब्तो वास्तो रखनि था। सो अल्हम्दुलिल्लाह मटियारी पुरअमन शहर आहे। बाबडा जे हवाले सां ॾींहं जो असांखे लाइट जो बैकअप मिले कोन थो, जो मजलिसूं ॿियो टियों हेॾां होॾां हुआ कान आहिनि। सॼी राति चालू कंदा त ॾींहुं बंदि पियो आहे। हिकिड़ी शइ आहे, ॿी आहे शइ त टाउन कमेटी, ऐं सम्झां थो त टाउन कमेटी मटियारी 50% कमु करे पई। हर साल हिते अचूं था ड्यूटी ॾियण पंहिंजी, हिननि जा बुहारीदार आहियूं, हर साल था अचूं। जेके अमन जेतिरी ख़ुशहाली हिते आहे न असांखे किथे बि ॾिसण में कोन थी अचे जेकी असांजे मटियारी शहर में आहे। बहितरीन तरीक़े सां मौलाया थिया आज़ादारी जेकी बि थींदी आहे असांखे आज़ादारी न्याज़ लंगर सबीलूं दुलजना सिंगारण या अलम पाक सां पिड़ बरामद करण तो अल्हम्दुलिल्लाह सभु कुझु बहितरीन थींदो आहे। असांजा तक़रीबन 1400 खां 1700 जे क़रीब जेको आहे, छो जो कुझु फ्रंट लाइन ते हूंदा आहिनि, कुझु उन्हनि जी बैक सपोर्ट में हूंदा आहिनि, पुलिस जा जवान डिप्लॉय थींदा आहिनि। ऐं उन खां अलावा पोइ असां DHO जेको आहे उनजो कॉन्टिजेंसी प्लान हूंदो आहे, असांजो मेडिकल कैंप्स वग़ैरह हूंदियूं आहिनि ताकी आज़ादारनि खे तकलीफ़ूं न थियनि। लाइटनिंग वग़ैरह जे लाइ थोरो के घणो ज़रूरु इशूज़ रहंदा आहिनि, पर असां हिन दफ़े वधि खां वधि कोशिश इहा कई आहे त असीं जेको इलेक्ट्रिसिटी जो सप्लाई आहे उहो जेको आहे अनइंटरप्टेड कयूं। तव्हां मटियारी जे माण्हुनि मुहिबान अहल बैत जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त मटियारी अमन जो शहर आहे। हिते जेके शिया हुजनि सुन्नी हुजनि, इमाम हुसैन जो गम आहे, वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाइनि था। हिते इहा ख़बर नथी पए केरु शियो आहे केरु सुन्नी आहे, बसि इमाम हुसैन जे जेके गम जा ॾिहाड़ आहिनि उन्हनि जी करबला जे शुहदा जे जेके लाज़वाल कुर्बानी आहिनि उन्हनि खे भेटा पेश कनि पिया। कैमरामैन सां गॾु ज़हीर अहमद, धरती TV न्यूज़, मटियारी।